हिकड़े बागबान पांजे बाग में टे मर्द ॾिठा जिन बिना मोकल मेवा पटे पे खाधा। उन्हनि मां हिकिड़ो हो सूफ़ी, ॿियो हो फ़क़ीह यानी इल्म फ़िक़ह जो आलिम ऐं टियों हुयो सैयदज़ादो। बाग़ाईअ दिल में ख़्याल कयो त हिननि खे ज़ुबानी तरह सेखत ॾियण जे लाइ मूं वटि घणियूं ई हुजतूं आहिनि, पर जेकॾहिं हथे पइजी वञण ताईं ॻाल्हि वञी पहुती त पोइ त मां लाचार थी पवंदुसि, छाकाणि जो हू घणा आहिनि ऐं आउं आहियां हिकिड़ो। हुननि जी पाण में ॿधी आहे, तंहिं करे सभई वरी वेंदा। बहितर इहो आहे त पहिरियां हिननि खे कंहिं तजवीज़ सां टोड़े जुदा जुदा करियां, हर हिक खे जुदा जुदा तरफ़नि ॾांहुं रवानो करे पोइ हर हिक जी चङीअ तरह सां पूॼा करियां। इहो ख़्याल करे पहिरियां ई सूफ़ी साहिब खे वञी अर्ज़ु कयईं त साईं सूफ़ी साहिब, अव्हां त अॻे ई असांजा वाक़िफ़कार दरवेश आहियो, महिरबानी करे अव्हां मुंहिंजे घर मां रिली खणी अचो ऐं तव्हीं सभु मुअज़्ज़िज़ उन ते चढ़ी वियो। सूफ़ी उमालक बाग़ाईअ जे घर मां रिली खणण जे लाइ हलियो वियो। पुठियां मौलवी ऐं सैयद खे बाग़ाईअ चयो त मौलवी साहिब, तव्हीं त असांजे लाइ वॾा ओजर आहियो, अव्हां जी फतवा ते त असांजो खाधो पीतो उथण वेहण हलाल थो थिए, ऐं शाह साहिब तव्हीं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो औलाद आहियो, असांजे लाइ ॿिन्ही जहाननि जा वसीला आहियो। अव्हां ॿिन्ही भलारनि सां पेट बुखियो सूफ़ी को गॾु सूंहे थो छा? केॾां अव्हां जो शान ऐं केॾां हुन पिनणे जो शान। हू अचे त उनखे भलाई करे मोचड़ा हणी कढो, पोइ अवी सारो हफ़्तो मुंहिंजे बाग में वेठा मौजूं करियो, ही बाग पंहिंजो करे ॼाणो। मौलवी ऐं सैयदज़ादो ॿई सराह थी विया। तिन सूफ़ीअ खे अचण शर्त अहिड़ा त डंडा ॾिना जो हू वेचारो बाग जी पचर छॾे ॿाहिरि रवानो थी वियो। सूफ़ी जीअं बाग मां निकितो तीअं बाग़ाई डंडो खणी ॿिए पासे खां फिरी आयुसि ऐं अची चयईंसि त अए चोर सूफ़ी, तोखे कहिड़े मुर्शिद इहो सबक़ सेखारियो आहे त पराए बाग में वञी बिना मोकल मेवा खा? ईअं चई सूफ़ीअ खे अहिड़ी फेह कढियईं जो अधमो थी पियो ऐं मथे मां रत टिमाईंदो हलियो वियो। सूफ़ी सॻोरे जी पूॼा करे बाग़ाई वरी बाग में आयो ऐं अची सैयदज़ादे खे चयईं त क़िबला साईं, हाणे अव्हां खे बि बुख लॻी हूंदी ऐं मानी बि घर तयार थी पई हूंदी, मूं में त हींअर हलण जी पहुच कान्हे, महिरबानी करे मुंहिंजे घर जे दर ते आवाज़ ॾेई ऐं मानी खणी अचो। शाह साहब वियो मानियूं ऐं बोड़ खणण त पुठियां बाग़ाई थो मौलवीअ खे चवे त मौलवी साहिब, ही जो पाण खे सैयद पियो सॾाए, तंहिंजी माउ ख़बर अथव त केरु हुई ऐं कहिड़ा कम कंदी हुई? केरु थो चवे त माणस खे इहो सैयद मां थियो हो? अॼु जेको माउ खां थो रुसे सो बि परदेस में वञी सैयद सॾायो ऐं पेट पाले। सैयद जो अरकान को मंझस ॾिसी थो छा? होॾां सैयद सॻोरो अञा बोड़ ऐं मानी खणी बाग में अची घिड़ियो त मौलवी अची सिंगनि ते खयुसि, चए त अहिड़ा तहिड़ा ठग, चवे केरु थो त तूं सैयद आहीं? सादातीअ जे विरसे में तोखे चोरी मिली आहे छा? मौलवी साहिब अहिड़ो अची शाह साहब खे सिंगनि ते खयो जो रधी पकी मानी छॾे शाह साहब बाग छॾे रवानो थी वियो। शाह जो बाग मां निकिरण ऐं बाग़ाईअ जो ॿिए पासे खां खेसि धिके सां फिरी अचण, शाह साहब सां बि अहिड़ी कार कयईं जहिड़ी को ख़ारिजी करे अलीअ जी औलाद सां। सादात मां हथ ठारे पोइ बाग़ाई आयो मौलवी साहिब वटि ऐं अची चयईं त मौलवी साहिब, तूं ड्रिघियूं फतवाऊं ॾींदो आहीं, ॿुधाए त कंहिंजी हद में मोकल वठण खां सवाइ घिड़ी अचण कंहिंजी फतवा आहे? ईअं चई मौलवी साहिब खे अहिड़ी त महमेज़ ॾिनाईंसि जो मरण घड़ीअ ताईं न विसरेसि। सो दोस्तो, चवंदा आहिनि त जेको खॾ खणंदो सो खॾ में किरंदो। हिन जहान में जेको बि ॻाल्हाईंदे तंहिं आवाज़ जो पड़ाॾो तो ताईं मोटी ईंदो, यानी जेकी ॿिए जे हक़ में कंदे सो तोखे ई पेश ईंदो। जीअं सैयद ऐं मौलवी जेकी सूफ़ीअ सां कयो खेनि ई पेश आयो। जेको शख़्स पंहिंजे दोस्तनि खां छिजी धार थिए सो अहिड़ो ई बुछड़ो नतीजो ॾिसे थो जहिड़ो सूफ़ी, सैयद ऐं मौलवीअ ॾिठो। दोस्तो, ही मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह जी लिखियल हिकायत हुई जेका अव्हां जे ख़िदमत में पेश कई वई। असांजी कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे शेयर बि ज़रूरु करियो ऐं असांजे पेज खे फॉलो बि ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।